असांजो शैतान ते अधिकार हूंदो आहे ऐं असां सां कॾहिं बि उहो जीते न सघंदो आहे जेसिताईं असां स्थिर रहंदा आहियूं। मां तव्हांखे ॿुधाए थी सघां कि मां तव्हांखे इहो संदेश प्रचार नथी करणु चाहियां। कंहिं वटि बि अहिड़ो संदेश कोन हूंदो आहे। यीशू चयो जगत में तोखे कष्ट हूंदा, उनजो हिसो आहे। माफ़ कयो, पर इहो ई हिसो आहे। तव्हां पंहिंजे विश्वास जो इस्तेमालु नथा करे सघो ऐं तकॾहिं तव्हां वञी करे उहो करे नथा सघो जेसिताईं तव्हां पाण ते विश्वास न कंदव। समस्याउनि जो बचाव न थींदो, तव्हांखे मदद न मिलंदी। तव्हांखे ॿुधायो, अगरि तव्हां सिर्फ़ सुठे ॾींहंनि में प्रभु जी स्तुति कंदव तॾहिं तव्हांखे समस्या ईंदी। तव्हांखे ख़राब ॾींहंनि में बि उनजी स्तुति करणु खपे। अगरि तव्हां सच में जंगल में प्रभु जी स्तुति कंदव तॾहिं तव्हां वटि देश में कोन पहुचंदव। असांखे सही कम करणा आहिनि ऐं जॾहिं असां कठिन कम कंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी तव्हांखे सही कम करे उहो करणो आहे जेकी तव्हांजी इच्छा न हुजे, पर तव्हांखे ख़बर हुजे कि तव्हां अॻियां वधी रहिया आहियो। इहे ई कम आहिनि जेके तव्हांखे करणा आहिनि ऐं तव्हांजी इच्छा न हुजे, तव्हांखे ख़बर पए कि तव्हां उन घर में प्रभु सां आहियो। तव्हां उते वञी करे रही था सघो चर्च में ऐं घर में बि, ऐं तव्हांखे बाइबल जे हिसाब सां उहो आराधना करणी आहे जेकी तव्हां चओ था। अहिड़ा मौक़ा ईंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजी समस्याउनि सां लड़ी सघंदा आहियो। तव्हांखे सामनो करणो पवंदो, अहिड़ो वक़्तु बि ईंदो आहे ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो जंहिंमें तव्हांखे सामनो करणो पए। उहो ॻाढ़ो सामनो हुयो जंहिंमहिल मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हांखे इहो सम्झणो आहे कि जहिड़ी ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधाए थी सघां ऐं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि थी कयां, ऐं जेको संदेश तव्हांखे ॿुधायां थी तव्हां ॿाहिरि वञी करे कंदव। जंहिंमहिल दुश्मन तव्हांजो पीछो कंदा आहिनि, तव्हांखे साम्हूं अची करे उनजो सामनो करणु खपे। उहो तव्हांखे शक्ति ॾेखारण जी कोशिशि पिया कनि, उन समुंड खे 2 हिसनि में भॻे करे। ऐं जाम दफ़ा तव्हांजे जीवन में अचण वारी समस्याउनि खे प्रभु सिर्फ़ु इन करे अचणु ॾींदा आहिनि जीअं तव्हांखे कुझु शक्ति मिले ऐं तव्हां बची सघो उन मां। तव्हांखे विश्वास वधाइणो आहे ऐं मज़बूत थी करे उनजो सामनो करणो आहे। आमेन। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो शुरूआत में तव्हांखे ॿुधाईंदो आहे। हुन जे साम्हूं ॻाढ़ो समुंदु हुयो ऐं मिस्रैन सेना उन जे पुठियां हुई। हुन चयईं, ॾक न, भी रहो उते ई। आत्मविश्वास ऐं अनुशासन सां गॾु उते तुंहिंजो उद्धार थींदो, तुंहिंजो कमु थींदो। तोखे उते ई बीहणो आहे, छो त जेको मिस्राइणू आहिनि उहो अॼु ॾिसंदा आहिनि, उनखे वरी कॾहिं न ॾिसंदासीं। यूहन्ना पाण तव्हांजे लाइ लड़ियो हो, इन करे तव्हांखे छा पंहिंजी शांतीअ ठाहे रखणी आहे ऐं चुपचाप रहो। हर लड़ाईअ जो तव्हांखे इहो कमु करणो आहे। प्रभु तव्हांखे राजनीति ॿुधाईंदो। चाहे जेको बि आहे तव्हांखे शांती ठाहे रखणी आहे। इहो प्रभु जी योजना आहे। चाहे कुझु बि थी वञे, तव्हांखे पंहिंजी शांती में आराम में रहो। उहो कंदा रहो जेको तव्हां कयो था। इफिसियुस 6 में बि उन अनुसार तव्हां सभ खे उहो ई करणो आहे जेको तव्हां कंदा रहो था, ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो। बेशक तव्हांजे लाइ प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजे लाइ ज़रूरी आहे शांती ठाहे रखणु, आराम सां रहणु, चुपचाप रहणु ऐं चवणु, प्रभु मुंहिंजे लाइ लड़ाई रहिया आहिनि। प्रभु मुंहिंजे लाइ लड़ाई रहिया आहिनि। ऐं जॾहिं शैतान तव्हांखे कुझु कोन चई रहियो आहे त तव्हां उनखे चओ, कूड़ा चुपे, प्रभु मुंहिंजे लाइ लड़ाई लड़िया हुया, इन वक़्तु बि कमु करे रहिया आहिनि ऐं उहो ॾिसंदा आहिनि कि तव्हां छा करे रहिया आहियो। बिल्कुलु सही वक़्त ते तव्हां जल्दी ईंदव ऐं तव्हांखे ख़बर पए। 2 इतिहास 20 में वचन 15 उहो चवणु लॻो, हे सभु यहूदियुनि जे करे मुंहिंजो इहो हाल थियो आहे। हे राजा, तूं हिन खां इहो ध्यानु ॾे कि यूहन्ना इन खे ख़बर पएसि कि छा था चवनि, ऐं लड़ाई असांजी लड़णी आहे। असांखे तव्हां मां केतिरा वक़्त पंहिंजे जीवन में युद्ध करे रहिया आहिनि। ठीकु आहे, हे चवणो तव्हांखे चवणो आहे कि जेका कमु करे रहिया आहिनि ऐं उन राज्य में वञी करे यहोवा उनखे चयईं कि ॾको न, इहो हैरान कंदो आहे न। इहा पहिरीं ॻाल्हि आहे जेकी प्रभु असांखे ॿुधाई। डप जो मतिलबु आहे कि तव्हांखे इहो महसूसु थिए, बल्कि तव्हांखे इहो जॾहिं महसूसु थींदो आहे तव्हां उन खां ॾको न। उन जो मतिलबु थींदो आहे तव्हां ॿुधो प्रभु छा था चवनि ऐं उन ॻाल्हियुनि खे तव्हांखे कन ते न अचणु ॾियणियूं आहिनि, छाकाणि त इहे ॻाल्हियूं तव्हांखे हमेशह ॾकाईंदियूं आहिनि ऐं तव्हां ॾकजी वेंदो आहे उन ॻाल्हियुनि सां। ॾको न, अॻियां वधो ऐं उहो ई कयो जेको मां तव्हांखे चवां थी। इहो डप जे बारे में थोरो अलॻि संदेश आहे ऐं तव्हांखे ॿुधायां।
यदियो हे यरूशलेम तव्हांजे रहण वारा इहो जेको तव्हां ते ध्यानु ॾिनो आहे इहो न तव्हांखे इहो चवंदा आहिनि कि तव्हां भीड़ में न ॾको ऐं ओ हेलेलुया मुंहिंजे लाइ प्रभु लड़ाई लड़िया पर प्रभु वाह युद्ध तुंहिंजो ऐं प्रभुअ जो आहे। छा तव्हां ॼाणींदा आहियो कि प्रभु तव्हांजे लाइ युद्ध लड़ण लाइ विश्वास रखंदा आहिनि ऐं तव्हांजे जीवन में उहो आनंद वठींदा आहिनि। जाम माण्हू इहे ई सोचींदा आहिनि कि असांखे एॾी समस्या आयूं आहिनि पर त कुझु फ़र्क़ु नथो पए। तेसिताईं तव्हां दुखी कान रहो, तव्हां प्रभुअ ते विश्वास कयो ऐं स्वर्ग में कहिड़ी बि दुश्मन खिलंदा हूंदा तव्हांजे मथां पर तव्हां इहो कयो अंत खे शुरू ते थियण खां पोइ ॾिसो सुभाणे जेको असां कयूं था उहो अचण वारो आहे पर निर्देशक उहो ई आहे जेको चए थो कि तव्हांखे सम्झणु खपे यरूशलेम नाले जे जंगल में साम्हूं उहा लड़ाई थी हुई ऐं उन्हनि जे साम्हूं प्रभु अची करे बीठा आया हुआ ऐं उते बीहारियईं त तूं बीह ॾिस तुंहिंजे साम्हूं कहिड़ो नालो आहे ऐं तोखे छा करिणो आहे उन तरफ़ ॾिस ॾक न तुंहिंजो मन कचो न थिए सुभाणे उन जो सामनो करण लाइ हलजांइ ऐं मां तोसां गॾु रहंदमि ऐं पूरो वक़्तु इहो ई चवंदमि पूरी शांतीअ सां रहो ऐं पंहिंजी शांती ठाहे रख पंहिंजी शांती ठाहे रख। यीशु जे स्वर्ग वञण खां पहिरियों ई उन्हनि उहो सभु कयो जेको उहो करे सघनि। उहो जिया हुया उन्हनि सिखियो हो मरिया हुआ ॿीहर वरी जीअरा थिया ऐं स्वर्ग वञण जे लाइ तयारु थिया। हिकु विरासत हुई। मां तव्हांखे शांती ॾियणु चाहींदमि पंहिंजी शांती तव्हांखे ॾियणु चाहींदो आहियां जिते संसार आहे तोखे नथो ॾियां कि तुंहिंजो मन न घबराए न ॾके न पोइ तव्हां हुकुम आहे तुंहिंजो मन न घबराए न ॾके कंहिंसां उन सां सुठो व्यवहार करणु खपे। यीशु चई रहिया हुया त ॾिसो मां तव्हांखे पंहिंजी शांती ॾिनी आहे तव्हांखे इहो सभु ॾिनो आहे उन सां छा करण वारो आहे ऐं छा तव्हांजी भावनाउनि खे उहो कमु करण जे लाइ ॾिसो प्रभु तव्हांखे चए थो ऐं तव्हां उन जो इस्तेमालु कयो पवित्र आत्मा में बि ऐं उहो तव्हांजे अंदरि ई आहे तव्हांखे जीअं करिणो आहे तव्हां कयो ऐं उन ते विश्वास करे सघो ऐं तव्हां उन ते काबू करे सघो। प्रभु चए थो कि तव्हां उनखे सचपच पंहिंजे पाण में समाए सघंदा आहियो ऐं तव्हां इहो दावो कयो तव्हां चओ कि मूं में शांती आहे ऐं सभु मिली चओ मूं में शांती आहे। पत्रस जी तरफ़ हलूं था मैत्री 26 वचन 51 में उहो तरफ़ पत्रस हमेशह दावा दौल थींदो रहंदो ऐं उनखे हिकु पल बि आत्मिक महर हुई ऐं ॿिए तरफ़ समस्याउनि सां गॾु फिसली वियो। मुंहिंजे ख़्याल सां असां सभिनी जी शुरूआति ईअं ई थींदी रहंदी आहे ऐं हिन में ख़राबु ॻाल्हि कोन्हे ऐं अॼु असांजी हालतुनि में इहो आयो आहे त तव्हांखे सम्झणु खपे कि तव्हां कोशिशि कयो था। मां हमेशह इहो चवंदी रहंदी आहियां तव्हांखे तरक़ी करणु शुरू करणु खपे इहा चवां थी अगरि तव्हां में हाणे खां ई इहो 1 साल सुधार ईंदो आहे त तव्हांखे सुठो लॻंदो ऐं शायदि इन खां पोइ 10 साल लॻी वेंदा तव्हांखे परवाह न थींदी कहिड़ी बि ॻाल्हि जी ऐं तव्हां स्थिर रहंदा ऐं माण्हुनि खे चवंदा जिन जे तरफ़ प्रभु खे सचमुच इहो कमु करे रहियो आहे ऐं उनखे विश्वास आहे कि पहिरियों खां ई तव्हां ॿुधाए चुका आहियो कि मां जाम ख़राबु हालतुनि में वयमि पर भावनाउनि जे करे खोट हुई प्रभु मूंखे बदिलियो आहे ऐं आसान न हुयो इहो। मैत्री 26:5 में यीशु जे स्थानीय मां हिकु गॾु सभिनी जे बगीचे में हुया हथ वधाए पंहिंजी तलवार छिक वरितईं ऐं महायाजक जे दास हलंदे हुजे उन खां उॾाए छॾियो ऐं पतरस उनखे पूर्णता सां ॾिठईं। भावनात्मक में यीशु प्रार्थना कयईं कि तुंहिंजो हुन जे पसीने मां खून जी बूंद टपकाइण हुजे उन कष्ट खे मानसिक ऐं भावनात्मक तरीक़े सां चई रहियो ऐं भॼण वारो हो प्रभु जी इच्छा आहे पूरी करण वारो हुयो। तॾहिं उहो यहूदा आयो ऐं यीशु खे यहूदा जी चूमी ॾिनई ऐं वापसि शहर में उनखे मारण लाइ क्रूस ते चढ़ण लाइ पतरस पूरी तरह सां भावनात्मक थियो। मां इहो सहन करण वारो न आहियां मां पतरस जाॻींदो आहियां छो त मां बि उन्हनि खे ॾिठो आहे
पर मां बदिली आहियां। हालेलुया। मां पहिरियों खां ई जाम बदिली आहियां। हाणे हिन वचन खे ॾिसूं था। ऐं यीशू चयो पहिरीं तलवार माराइण खां, छो त उहो तलवार हलंदा हुई, उहे सभु तलवार नाश थी। इन जो अलॻि हिसो इहो आहे, मूंखे प्यारो लॻंदो आहे जॾहिं उन्हनि विनती कई कि स्वर्ग दूत खां पोइ उहो करे सघंदा आहिनि, ऐं उन खां पोइ 12 पलटन 80,000 खां बि वधीक मुंहिंजे साम्हूं आया। हिन जो अॻिलो हिसो मूंखे प्यारो लॻंदो आहे, छो त नथा सम्झो पंहिंजे पिता सां विनती करे सघे थो, ऐं उहो स्वर्गदूत 80,000 खां बि वधीक हुया। ॾिसो हाणे मूंखे कीअं 80,000 स्वर्गदूत घुरायो। उन जी ज़रूरत इहा थी चुकी हुई कि उनखे बचायो वञे। ध्यानु ॾिजो इन ॻाल्हि ते त उहो छा थो सम्झाइणु चाहे। उनखे कोशिशि करणी हुई कि उहो छा चई रहियो हुयो ऐं छा करण वारो हुयो, उहो छा पियो करे, ऐं मूंखे ॿुधाइणु चाहींदो आहे कि मां छा थो करणु चाहियां। तव्हांजी इहा ई इच्छा पूरी करणी हुई, मुंहिंजी न। मां इहो नथी चवां कि इहो जाम सरल हूंदो आहे, इन में जाम तकलीफ़ुनि जो सामनो करणो पवंदो आहे। घणेई दफ़ा असां इहा ॻाल्हि चवंदा आहियूं पर कंदा न आहियूं, छाकाणि त प्रभु असांखे सेखारींदो आहे कि असां छा था कयूं। मां नथी चवां कि तव्हांखे इहो करणु खपे, पर तव्हांखे हमेशह कोशिशि करणु खपे। तव्हांखे इहो पक करणी आहे कि प्रभु तव्हांजे लाइ आहे, ऐं उहो हमेशह तव्हांजे लाइ कुझु न कुझु करे सघंदो आहे। तव्हां पंहिंजी ग़लति मानसिकता सां गॾु प्रभु जी इच्छा पूरी न करे सघंदा आहियो। असांजे तरफ़ बि पंहिंजे जीवन जे कहिड़ी बि ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ संघर्ष कयो आहे, ऐं जीवन में हमेशह कंदासीं जेसिताईं प्रभु खे असांखे मदद करणी पवंदी, ऐं उहो हमेशह असांजी मदद कंदो। तव्हांखे इहो सम्झणो आहे कि तव्हांखे कहिड़ी मदद मिली रही आहे, तव्हां हुन जी मदद कयो। ॿुधायो। जीअं मां पहिरीं चयो हुयो, गुस्से जी भावना सभिनीनि खां ख़तरनाक ऐं नकारात्मक हूंदियूं आहिनि। मूंसां हिकु गुस्से वारो माण्हू हो, प्रभु खे प्यारु कंदो, पर हुन में जाम गुस्सो हूंदो, निपटे न पियो सघे। तव्हां चाहे प्रभु खे केतिरो बि प्यारु कयो, अगरि तव्हां में जाम गुस्सो आहे त तव्हांखे इहो चवणु बंदि करणु खपे, तव्हांखे विरासत में मिलियो। तव्हांखे ख़बर आहे कुझु माण्हुनि में सचुपचु गुस्सो हूंदो आहे, ऐं उन्हनि खे इहा ख़बर तक न हूंदी आहे कि उहो, तव्हांखे ख़बर न हुजे कि तव्हांजे अंदरि कहिड़ी समस्या हुई। जिंदो दफ़नायल भयानक भावना कॾहिं न भरजंदियूं आहिनि, उहे अंदरि रहंदियूं आहिनि, तव्हांखे अंदरि ई अंदरि खाईंदी रहंदियूं आहिनि, छो त उन में कुझु अहिड़ो दफ़न कयो वेंदो आहे जंहिंसां निपटी न सघिबो अॻियां। मूंखे जाम ॻाल्हियुनि सां निपटणो पियो हुयो। मुंहिंजे पीउ 15 सालनि ताईं मुंहिंजो शोषण कई, ऐं मुंहिंजी माउ न ॼाणींदी हुई मूंखे मदद कीअं करे। उन न कई हुई, ऐं इहो नाटक कयो हो, पर मूंखे कुझु सम्झ में न अची रहियो हो। आख़िर मूंखे हे सभु गॾु उन खां ठेस लॻी। जाम कुझु सहन करणो पियो। मुंहिंजी सम्झ में न पियो अचे मूंखे छा करणो आहे। प्रभु असांखे सेखारींदो आहे त असांखे हिन खां सिखणु खपे, ॾकणु न खपे। पर प्रभु असांखे सेखारींदा आहिनि, अगरि असांखे हुनखे सिखणु ॾियणो आहे त अगरि असां इहो चवणु शुरू कयूं, जीअं मुंहिंजी नंढी धीअ खे गुस्से जी समस्या हुई, ॿियनि माण्हुनि खां गुस्से में न रहंदी हुई, उहो लगातार पाण खे गुस्से में रखंदी हुई, ऐं उन तरह कमु न कंदी हुई, ऐं जंहिंजे करे उन जे लाइ, ऐं सभ खां ख़ासि ॻाल्हि, उनखे हिकु ॻाल्हि जो सामनो करणो पियो, पंहिंजे कमनि जे पथां मूल्य हासिलु करणी पई। पंहिंजी पहचान सां कोन, उहो हुते ई हूंदी त पाण खे ई ॿुधाईंदी रहंदी हुई, मूंखे कंहिं ॿुधाइण जो मौक़ो न ॾिनई, पर उनखे हुन सां मदद मिली हुई, ऐं असांजो परिवार लॻभॻि ईअं थियो। आमेन। मां फ़ैसिलो करे छॾियो कि मां हमेशह इहा समस्याउनि सां लड़ंदी रहंदमि। पंहिंजे दिलि में सच ॼाणणु खपे, ऐं तव्हांखे ख़बर पए इन ॻाल्हि खे दॿाए रखण खां पोइ तव्हांखे हिन ॻाल्हि जो गुस्सो थी रहियो आहे, ऐं तव्हां उन गुस्से में पूरी तरह कोन चाहींदा आहियो, पर मूंखे ख़बर आहे कि गुस्से में अची करे माण्हू छा करे सघंदो, कहिड़ी ॻाल्हि जे करे मूंसां उन जे करे उहो नथो करे सघे, ऐं मोटी अचण खां पोइ माण्हुनि खे सोचे करे ऐं उन आराधना करे ॾिठईं कि जाम भावुक थी वियो। उन्हनि आज्ञाउनि खे धरतीअ ते फिटी करे चई, ऐं उन ते टोर छॾियईं। उहो जाम भावुक थी वियो। उनखे उहो हासिल करण में 40 ॾींहं लॻी विया, ऐं कुझु माण्हुनि खे इहो ख़राबु व्यवहार करण जे लाइ उहो वापसि जी 40 ॾींहं वरी सभु उहो ई करण में असां कहिड़ा दफ़ा पंहिंजी समस्याउनि खे ख़राबु ठाहींदा आहियूं।
इन जे लाइ गुस्से में थी करे असां घणा दफ़ा इहो सभु कमु कंदा आहियूं ऐं घणा दफ़ा असां ख़राबु कमु ठाहे छॾींदा आहियूं। असां पंहिंजी शांतीअ ठाहे रखूं त प्रभु असांखे जवाब ॾींदा आहिनि, असांजो मार्गदर्शन कंदा। हिकु अहिड़ो मौक़ो जॾहिं प्रभु इस्राएल सां गॾु जंगल में हुया ऐं उहे उनखे करण लाइ पाणी घड़ी करे रहिया हुआ ऐं उनखे वञी करे बदतमीज़ी सां शिकायत कई ऐं चयईं कि तूं दोष लॻाइणु शुरू करे छॾे ऐं चयईं ॾिस मां महल खे छॾे आयो आहियां जीअं तव्हां माण्हुनि खे हितां कढी सघां। मां घटि में घटि सुठो रुख ॾिसणु चाहींदमि। पर उन माण्हुनि जी शिकायतूं बंदि कोन थियूं। असां पाणी खपे पाणी खपे मूंसां प्रभु वटि वियो ऐं पाणी खपे, उनखे पाणी न मिलियो, मूंखे मारे छॾियो। प्रभु मूंसां चयईं कि उहो चट्टान ॾिस ऐं पंहिंजी लठ खण, उनखे चट्टान ते मार ऐं उन मां पाणी निकिरंदो। इहा चट्टान मारण सां पाणी ॾींदी। इहो हिकु प्राकृतिक हालत हुई जेको आत्मिक रिश्तो हो। नए नियम जे किताब में जॾहिं यीशु नामी चट्टान खे मारियो हो क्रूस ते, उन मां जीवित पाणी वही वियो ऐं उन में जेको पाणी मां पाईंदो आहे उहो कॾहिं प्यास न लॻंदी। कुझु महीननि खां पोइ न ॼाणींदा आहिनि त केतिरे वक़्त खां पोइ उहो ई ॻाल्हि वरी खां थी। हिकु ॿिए चट्टान ते हुआ, उहे प्यासा हुआ ऐं बदतमीज़ी सां ॿुॾा ऐं शिकायतूं पिया कनि। मूंसां गुस्से में आयो ऐं प्रार्थना कई पाणी खपे पाणी खपे। प्रभु चयो ध्यानु ॾिजो जॾहिं असां उहा ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि चयो चट्टान खे कि इहे पाणी ॾे। मूंसां वञी करे उनखे 2 दफ़ा मारियईं, उन ते 2 दफ़ा लठ हईं, 2 दफ़ा। हिन जो सहसंबंध हिन सां आहे कि असां मसीह खे ॿीहर क्रूस ते कोन चढ़ायूं, उनखे पहिरें खां ई क्रूस ते चढ़ायो वियो आहे। ऐं हाणे जेको सोचींदा आहियूं कि असां हासिल करे सघंदा आहियूं प्रार्थना करे उन जे साम्हूं ऐं घर वञी करे उनखे घुराए करे अचण वारे जेकी ॻाल्हि आहे उनखे चई सघूं कि तूं पाणी ॾे ऐं असां प्रार्थना था कयूं। 2 दफ़ा मारियो हो। प्रभु चयईं त छो त तूं उन ते क़ाइमु न आहीं, तुंहिंजो विश्वास न आहे, इन करे उन मां पाणी न निकितो। अगरि तुंहिंजो विश्वास पको हुजे हा त तोखां पाणी मिले हा। छा मां इनखे 40 सालनि ताईं सहन कयो आहे ऐं जॾहिं असांखे इन जी सरहद पहचान न ख़बर पए, अंदरि वञण जे लाइ न मिलंदो। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी कि मुंहिंजी प्रभु सां इन जे बारे में ॻाल्हि थोरी थी आहे। मां चयो प्रभु मार्गदर्शन करण वारो परिपूर्णता सां न थींदो। इहो ॿुधो, जेके वधीक ॾिनो वेंदो आहे उन खां वधीक उमेद थींदी आहे। मूंसां खे सम्मान मिलियो हो उन माण्हुनि खे ॿाहिरि वठी अचण जो, मिस्र मां, ग़ुलामी मां, जंगल जे तरफ़ पंहिंजी लाठी खणी करे वियो हो ऐं जंहिंजे तरफ़ प्रभु जाम शक्तिशाली चमत्कार कया हुई ऐं जेको समुंडो हो उहो हथु लॻाईं ऐं उन हिसे खे बाक़े छॾियईं 2 हिसनि में ऐं महान कमु कई ऐं शामिलु थियो प्रभुअ सां गॾु। जॾहिं प्रभु उनखे महान शयूं ॾिनियूं आहिनि ऐं तव्हां उनखे चवंदा आहियो कि तव्हां महान कमु कयो, तव्हांखे उनजो इस्तेमालु करणु अचणु खपे, तॾहिं तव्हां वञी करे प्रभु जा महान कमु करे सघंदव। ऐं इन जे बारे में उत्साहित न थियो जेके तव्हां नथा करे सघो। तव्हां पंहिंखे ज़िमेदारी मिलंदी आहे, तव्हां उन ज़िमेदारी खे सच करण जी कोशिशि कयो ऐं अॼु तव्हां हिते आया आहियो। तव्हांखे इहा ज़िमेदारी मिली आहे कि तव्हां प्रभुअ ते विश्वास कयो ऐं अॻियां वधो। अॼु खां तव्हांखे इहा ज़िमेदारी आहे कि तव्हां पंहिंजी भावनाउनि ते काबू कंदव ऐं पाण ते उनखे काबू करणु न ॾींदव। घटि में घटि तव्हां पंहिंजो पाण खे खोए न सघंदव, तव्हां पंहिंजे पाण में उहो विश्वास जगाईंदव। मां तव्हांखे चवां थी कि तव्हां पंहिंजो व्यवहार सुठो कंदव। ध्यानु ॾिजो इन ॻाल्हि ते, गुस्से में अची करे पंहिंजो स्वभाव ख़राबु न कयो ऐं तव्हांखे पंहिंजे मथां पाण ते काबू करणो आहे। ख़ाली पंहिंजी ॻाल्हि न रखो जीअं तव्हांखे गुस्सो ईंदो आहे इन करे तव्हांजो व्यवहार ख़राबु आहे। मां मथे बालकनी में वेठल माण्हुनि खे चई रही आहियां, सोचो न मां तव्हांखे ॾिसां नथी, मां सभिनीनि खे ॾिसां थी। पंहिंजे घर में टीवी ते ऐं कंप्यूटर ते ॾिसण वारनि खे बि मां ॾिसी रही आहियां ऐं तव्हांजे कमरे में जेको छा थी रहियो आहे उन माण्हुनि खे ॾिसां थी। तव्हां उन खां ॾको न ऐं तव्हां पंहिंजे पाण ते इहो कमु कयो। ॾिसो, तव्हांखे हमेशह स्थिरता में रहणो आहे। आमेन। ठीकु आहे।
मूंखे वचननि जी हिकु रुची करणी आहे जेके असां हिक खां पोइ हिकु परदे ते लॻाईंदासीं। उन खां पोइ असां ख़तमु कंदासीं। गुस्से खां परे रहो ऐं जलजलाहट खां छॾे ॾियो। न कूड़ कयो, न बुराई कयो। उन खां निकिरंदी। जॾहिं बि तव्हां पंहिंजी भावनाउनि ते काबू न कंदव, तव्हां मुश्किल में पइजी वेंदव। तव्हांखे इहो वॾो सम्झणो आहे ऐं इहा समस्या आहे। ऐं जेको अधीर आहे उहो मुड़ंदो बि वर्ती कंदो आहे। ऐं विलंब सां गुस्सो करणु ताक़त सां पंहिंजे मन खे वश में रखो। जेको तव्हांजो दिमाग़ आहे उनखे गुस्से में न अचणु ॾियो। उहो तव्हांजी गुस्से वारे माण्हू जो दोस्त न ठहो तव्हां। ओ ऐं घटि गुस्से करण वारनि सां गॾु न हलो तव्हां। गुस्से करण वारनि सां झगड़ो कराईंदा आहिनि ऐं जाम गुस्से करण वारनि सां अपराध थींदो आहे। गुस्सो त कयो पर पाप न कयो। सिज उभरण ऐं लहण सां पहिरियों तव्हांजो गुस्सो न रहे इहो ध्यानु ॾिजो। महिरबानी कयो इन ॻाल्हि ते। ॾिसो, हिकु ॻाल्हि यादि रखिजो, प्रभु इहो कोन चयो कि गुस्सो न करणो आहे। गुस्से जी हिकु भावना हूंदी आहे। कोई तव्हां सां नाराज़ थिए या तव्हांखे ठेस पहुचाए तो तव्हांखे दोस्त सां गॾु ग़लति कम न करणा आहिनि। ओड़ो ई जीअं तव्हां पंहिंजी ख़ासि शइ खे गुम कंदव त महसूसु थींदो आहे तव्हांजी काई ख़ासि प्यारी शइ गुम थी वई आहे ऐं जेकी न मिलण नामुमकिन आहे। ऐं असां जीवन में मां तव्हांखे कुझु महसूसु करण खां नथी रोकियां, पर इहो ज़रूरी आहे त असां सुठी भावना जो आनंद वठूं, ख़राब जो न। असांखे इहो सिखणो आहे, छो त इहो ई हिकु कारण आहे असां दुश्मन जे लाइ दरवाज़ा खोलींदा आहियूं जेको असां नथा खोलणु चाहियूं। ख़बर अथव, पंहिंजी भावनाउनि जे मथां काबू करणु सिखी सघंदा आहियूं या उनखे पंहिंजे मथां काबू करणु ॾेई सघंदा आहियूं। नीति वचन 25:28 चवंदो आहे त जंहिंजी आत्मा वश में कोन्हे उन नगर में समान कोन्हे। जंहिंजी शहर पनाह नका करे करे तोड़े ॾिनी वई हुजे, इन जो मतिलबु इहो आहे उहो शहर हर तरह जो शिकार थी सघंदो आहे ऐं जीवन केतिरो बहितर थी सघंदो आहे इहा भावनाउनि जे आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।